नाज़रीन, घारो शहर में क़ौमी शाहराह भरिसां ठहंदड़ बरसाती नाले जो कम मुकम्मल न थियण सबबि दुकानदार सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे तुफ़ैल पंवार। घारो शहर में ठहंदड़ बरसाती नाले जो कम मुकम्मल न हुअण सबबि क़ौमी शाहराह भरिसां मौजूदु दुकानदारनि जो कारोबार मुतासिर थी रहियो आहे। वापारियुनि जो चवणु आहे त गुज़िरियल केतिरे टाइम खां ठहंदड़ बरसाती नाले सबबि दुकाननि जे अॻियां मौजूदु खॾनि सबबि असां सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। बरसातुनि सबबि खॾनि में पाणी बीहण करे गंदगी थिए थी, जंहिं सबबि असांजो कारोबार मुतासिर थिए थो। म्यूनिसिपल इंतिज़ामिया सां गॾु समूरनि वस वारनि खे इन जी निशानदेही पिणु कराई, पर हिन वक़्त ताईं को बि अमल नाहे थी सघियो। इन ई हवाले सां वापारियुनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त कमु सिधो आहे, पर हिकिड़ी तकलीफ़ आहे। जाको ही बरसाती नालो ठाहियो आहे, असांजी वज़ीर आला मंज़ूरी ॾेई वियो आहे, उन खां पोइ असांजो नालो हिन वॾो डिस्टर्ब कयो आहे असांजो कारोबार। त हिन परेशानी ॾाढी आहे। बरसाति जेकी बि पए थी हिते पाणी बीही थो रहे, कमर्शियल दुकाननि सॼो सिस्टम आहे, त हिन कारोबार ॿियो त सॼो सुठो आहे, पर मतिलबु इहो असांजे लाइ वॾो मसइलो आहे। त असांजो अपील आहे असांजे जेके बि वस जा अमलदार आहिनि, या घारे जा या ठठे ज़िले जा, उन्हनि खे असांजी अपील आहे त असांखे खॾो बंदि कराए ॾियनि। नालो आहे असांजे लाइ वॾो मुसीबत थी चुको आहे, सम्झो सो असांजो रोज़गार जेको बि आहे ॾाढी तंगी आहे असांखे। सो हे ठाहे हलिया विया आहिनि, पर अधूरो कमु करे छॾे हिते मिटी बिटी कोन भराई कई अथऊं। सो असांजे लाइ वॾी तकलीफ़ आहे। असांजी गाॾियूं अचनि थियूं, सो असां किथे बीहारियूं। तव्हां ॾिसो, हे जेको असांजो घारे जो बरसाती नालो ठहियो आहे न, हिन खे वरी हे ढके कोन विया आहिनि। खॾो जेको आहे न तमामु वॾो आहे हिते, जंहिंजे करे असांजो कारोबार डिस्टर्ब पियो थिए, गाॾियूं असांजूं नथियूं लॻी सघनि, ऐं को बरसाति पए थी त हिते पाणी तमामु घणो बीही थो रहे। हिन करे बराए महिरबानी असां ही मुतालबो करियूं त जेके वस वारा चूंडियल आहिनि उन्हनि खे त असांखे खॾो बंदि कराए ॾियनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त घारो शहर में क़ौमी शाहराह भरिसां मौजूदु बरसाती नाले जो कमु मुकमिल कराए मौजूदु खॾनि में मिटी भराई वञे, त जीअं दुकानदार पंहिंजो कारोबार सही नमूने करे सघनि। तुफ़ैल पंवार, आवाज़ न्यूज़, घारो।